मोहम्मद हुजूर खुद उन नाबी न खे सेखारियो नाबी न वनी दुआ घुरी मुमकिन आहे मुता मुल्ला एतराज करे बाबा उहो तो हुजूर जो ज़ाहिरी ज़मानो हो मुस्तफ़ा जो बिल्कुल ज़ाहिरी जिंदगी जो ज़मानो हो पर हज़रत उस्मान साईं जो जेको वाक़ियो आहे इहो हुजूर जे ज़ाहिरी जिंदगी मुबारक जो न आहे पर्दे फरमाइण खां बाद में हज़रत अबू बकर सिद्दीक़ आया उन खां बाद में हज़रत फारूक आज़म आया उन खां पोइ हज़रत उस्मान ज़ुन्नूरैन जे खिलाफत जो ज़मानो आहे उन वक्त जो वाक़ियो आहे उन जो मतलब इहो आहे त हुजूर जे ज़ाहिरी जिंदगी में भी या सा सदन जी हुजूर सहाबा के तालीम ॾिनी सहाबी सदींदा हा दुआ भी घुरंदा हा ऐं हुजूर जे विसाल खां बाद में भी सहाबी या मोहम्मद चई दुआ घुरंदा हा सुभान अल्लाह हुजूर जो सहाबी हजरत अब्दुल्ला बिन उमर रदी अल्लाह ताला अन्हु सहाबी रसूल किताब है अदबुल मुफरद लिखियल इमाम बुखारी जो तो इमाम बुखारी जे नाले सां घणन के प्यारा इमाम बुखारी छा लिखियो आहे इमाम बुखारी जो हवालो जो इमाम बुखारी जो हवालो आहे किताब आहे उन जो अल अदबुल मुफरद जे अंदर इमाम बुखारी ने रिवायत के नकुल फरमायो आहे जे तो हुजूर जो सहाबी हजरत अब्दुल्लाह बिन उमर रदी अल्लाह ताला अन्हु उन जे पैर के टंग के निंड वठी वई आहे माण्हुनि सां शिकायत कई पैर के माण्हू के निंड वठी वेंदी आहे हजरत उस्मान हजरत अब्दुल्लाह बिन उमर फरमायो मुझे पैर के टंग के निंड अची वई आहे कई हजरत अब्दुल्लाह बिन उमर के ॿुधायो उज़कुर